क्योंकि आधे उम्मती तो वहीं चले जाएंगे जो आधे साले वली है बरगुज़ीदा है, रातों को जागने वाले, अल्लाह अल्लाह करने वाले, रब को मनाने वाले, वो साले लोग वो तो यूं ही चले जाएंगे। मेरे गुनहगार उम्मत का क्या बनेगा? उनकी शफाअत कौन करेगा? उनके लिए अल्लाह के बारगाह में कौन बोलेगा? मेरे मौला मुझे अभी उम्मत नहीं, मुझे तो शफाअत चाहिए कि जब मेरे उम्मती गुनहगार उम्मती जब हशर के मैदान में खड़े होंगे, जब उनको कोई देखने वाला नहीं होगा, यौम यफ़िर्रुल मर्'उ मिन अख़ीहि, जब भाई भाई से बेजार हो जाएगा, माँ अपने बेटों से बेजार हो जाएगी, बाप अपने औलाद से जुदा हो जाएगा, कोई किसी का पुरसाने हाल नहीं होगा, कोई किसी का यारो मददगार नहीं होगा, हत्ता के मूसा कलीमुल्लाह बोलेंगे नफ्सी नफ्सी, इब्राहिम खलीलुल्लाह बोलेंगे नफ्सी नफ्सी, मेरी जान, मैं बच जाऊं, मैं बच जाऊं, मेरी जान, मेरी जान। हजरत ईसा बोलेंगे नफ्सी नफ्सी। कोई किसी का नाम लेने वाला नहीं होगा, लेकिन चक्रा कोट वालों एक हमारे आका होंगे जो उस वक्त यही कहेंगे उम्मती उम्मती उम्मती। मेरे मौला मेरी उम्मत, जिस कोई तेरा पुरसाने हाल नहीं होगा, कोई तेरा यारो मददगार नहीं होगा, उस दिन मेरे आका तेरे लिए अल्लाह के हुजूर में सजदा दे। और रिवायत में आता है मेरे आका अपना सरे अक़दस अल्लाह के अर्श के सामने सजदे में रखेंगे और आंखों से आंसू टपक पड़ेंगे, हुजूर रोने लगेंगे, उम्मती उम्मती कहकर आंखों में आंसू लाएंगे, रब्बे कायनात फरमाएंगे इरफ़ा रअसका या रसूल अल्लाह, मुखड़ा उठाइए, अपना चेहरा मुबारक ऊपर कीजिए, आज आपके रोने का दिन नहीं, आज तो आपको खुश करने का दिन है। इरफ़ा रअसका वशफ़ा तुशफ़ा सल तुअता, मेरे महबूब मांग, जो कहता जाएगा मैं सुनता जाऊंगा, तू मांगता जाएगा मैं देता जाऊंगा, तू मुझे कहता जा मैं कबूल करता जा। उस वक्त मेरे आका सरे अक़दस उठाकर यही कहेंगे कि मेरे मौला मेरी आपकी तवज्जो चाहूंगा। एक रिवायत में आता है कि एक औरत मदीना मुनव्वरा की गली से, मेरे आका खड़े हैं मदीना मुनव्वरा की गली में, एक औरत आई, उसका बेटा गुम हो गया था, कभी इधर भागती है कभी उधर भागती है, कभी उससे पूछे मेरा बेटा आपने देखा, मेरा बेटा आपने देखा, आपको पता है मेरा बेटा कहाँ गया? वो अपने बेटे को तलाश कर रही है, उससे पूछती है उससे पूछती है, इधर जाती है उधर जाती है। मदीना मुनव्वरा की गलियों में उस औरत को जब मेरे आका ने देखा, हुजूर की आंखों में आंसू आ गए, मेरे आका रोने लगे। साहबा ने पूछा या रसूल अल्लाह, कुर्बान जाए हमारे माँ बाप आप पर कुर्बान हो जाए, या रसूल अल्लाह वो तो अपने बेटे को तलाश कर रही है, वो तो अपने बेटे के लिए परेशान है, आप क्यों रोने लगे? आका ने फरमाया इस औरत को जब देखा तो मुझे महशर का मैदान याद आ गया, जिस तरह ये औरत बेटा 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 पुकार रही है, कयामत
क़यामत वाले दिन मैं बोलूंगा उम्मती उम्मती उम्मती, मैं अपनी उम्मत को छुड़ाने के लिए अल्लाह की बारगाह में यूं इल्तिजा करता रहूंगा। एक मर्तबा सही मुस्लिम में हदीस है, 3 दिन तक हुजूर उम्मत के लिए रोते रहे रोते रहे रोते रहे 3 दिन तक, हत्ता के तीसरे दिन जिब्रील अमीन आते हैं, या रसूल अल्लाह आप उम्मत के बारे में इतने फिक्रमंद मत हो, इन्ना सनुर्दीका फी उम्मतिका वला नसूका, हबीबा उम्मत के बारे में हम आपको राजी कर देंगे, सुभान अल्लाह, आपको गमज़दा नहीं छोड़ेंगे। तो रब्बे कायनात ने फरमाया आतई तो कल हौज़ व शफ़ा, या रसूल अल्लाह मैंने हौज़े कौसर भी आपके हवाले कर दिया और मैंने शफाअत भी आपके हवाले कर दी। तो जब मेरे आका शफाअत के मालिक बनकर उठेंगे, अना अव्वलु शाफ़िन व अव्वलु मुशफ़्फ़ा, सबसे पहले शफाअत मैं करूंगा और सबसे पहले शफाअत मेरी कबूल होगी। अना अव्वलु अक़रा बाबुल जन्नह, सबसे पहले जन्नत का दरवाजा खटखटाने वाला मैं हूं। बोलो उस आका के आने पर खुशी बनती है या नहीं बनती? बोलो खुशी बनती है या नहीं बनती? जो हमारा नजात दहिंदा बनकर आया, जो हमें छुड़ाने वाला बनकर आया, ऐसे करीम शफीक रहूफ रहीम नबी के आने पर खुशी बनती है या नहीं? जो नहीं मनाता हम उसको मजबूर नहीं करते, वो जाने उसका मामला जाने, लेकिन हम तो मनाए। बोलो और वो जो नहीं मनाते हम उनसे जिद नहीं करते कि जबरदस्ती मनाओ, लेकिन हमें मत रोको, हम रुकने वाले नहीं। किथे मुड़ंदा मोहब्बत वाला, किथे मुड़ंदा मोहब्बत वाला, हड़ो नियम जाई नारा, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल मीलाद अमल व ईमानी, या इश्क वरन निशानी, मीलाद अमल ईमानी, या इश्क वरन निशानी, आए आशिक ले आसानी पर दुश्मन झेले कानी, हो बेड़ो फिरते वरन जो प्यारा, बेड़ो फिरते वरन जो पारा, हड़ो नियम जाई नारा, या रसूल या रसूल सुभान अल्लाह। मीलाद जुमा हुए तो हर सुन्नी ईद करे तो, मुनाफिक करे तो मरे तो, ओ मुनाफिक करे तो छुरे तो, किथे मुड़दा मोहब्बत वाला, किथे मुड़दा हणो नियम जाई नारा, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आशिक जे इज़राइल आयो साओ कजो चे थोरो तरस मीलाद जो चंड पीहण वारो आ, मीलाद कयो को भली मानी। आशिक जा रंग ई निराला है,
ये कह के दरे हक से ली मौत में कुछ मोहलत, मिलाद की आमद है, महफिल को सजाना है, मिलाद की आमद है, महफिल को सजाना है। एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब्बे दो आलम का, जो रब्बे दो आलम का महबूब यगाना है। कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना, ज़हरा का वो बाबा है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, ज़हरा फैलाए हुए दामन है, नस्ल गरीबों की लजपाल घराना है, नस्ल गरीबों की। ये है सही, देखिए नूरानी चेहरे, ये सही, सुभान अल्लाह है, नस्ल गरीबों की लजपाल घराना है, एक में ही नहीं उन पर सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब लोग कहते हैं क्यों मिलाद मनाते हो, ये खुशियां क्यों मनाते हो, हम क्यों ना खुशियां मनाए कि हमारा करीम आका आया, लजपाल आया, रखवाला आया, लजपाल आयो, करीम आयो, रहीम आयो, छोर जो छप्पर आयो, मिस्कीन जो मददगार आयो, गरीबन जो कमगार, हीरन जो हमरा आयो, चक्रा नोट वारो छोर सल्लल्लाहु अया मोहब्बत सल्लल्लाहु तबकातुल कुबरा में, खसाइसुल कुबरा में, सुबुल हुदा व रशाद में, टन्ही किताब में रिवायत था। दिल हाजिर के नमाज के सेल सरदा ने पंकावने बैटरी दिन तो कौन दी कलो इसके में बैटरी चार्ज दी नहीं। अल्लाह अल्लाह। हजरत मोहम्मद बिन काब कुरज़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत अल्लाह इला याकूब, हजरत याकूब नबी के अल्लाह के तरफा वही थी, जिब्रील नहीं आयो, ओ याकूब इन्नी अब्बासु मिन ज़ुर्रियतिका मुलूकन व अंबिया, तुझे औलाद मां याकूब जो नालो इसराइल, इसराइल बनी इसराइल, औलाद याकूब जो उनके बनी इसराइल से हुआ। रब फरमाया उससे, ओ याकूब तुझे औलाद मां बादशाह पैदा कर, तुझे औलाद मां नबी पैदा कर,
हत्ता अब्बास नबी अल हरमी अल्लज़ी तबना उम्मतु हैकल बैतुल मक़दस। तुझे खानदान में नबी आईंदा, बादशाह थींदा, पर इस्माइल जे औलाद मजा हिक नबी मोकिलींदुसि। बनी इसराइल जा 70,000 नबी हिक पासे, मुझो मोहम्मद हिक पासे। वो पाक पैगंबर पैदा कंदुसि जंहिंजी उम्मत बैतुल मक़दस जी हैकल ठाहींदी। वहुवा खातमुल अंबिया, वो हड़नी नबियनि जे पुॼारी वारो रसूल, वो ताजदारे ख़त्म नबूवत हूंदो। व इस्मुहु अहमद, उन जो नालो हूंदो अहमद ऐं मुहम्मद। हुजूर जो आसमान ते नालो अहमद, ज़मीन ते नालो मुहम्मद। ख़बर त इन नालनि जो मक़सद छा आहे? हुजूर जन मदीने वाले साईं अल्लाह जी वाखार, अल्लाह जी तारीफ़ कई, एतिरी तारीफ़ कई जो अल्लाह फरमाइश त महबूब तूं अहमद, यानी अल्लाह जी घणी तारीफ़ करण वारो। अहमद जी माना अल्लाह जी घणी तारीफ़ करण वारो। वरी अल्लाह मदीने वाले जी तारीफ़ कई, अल्लाह पाण मदीने वाले जी वाखाण कई। तारीफ़ कंदो रहियो जो नालो पइजी वियो मुहम्मद। मुहम्मद जी माना थींदी अल्लाह घणी तारीफ़ कई। सुभान अल्लाह। अल्लज़ी युहमदु मर्रतन बाद मर्रा कर्रतन बाद कर्रा, जंहिंजी वरी तारीफ़ थे, घड़ी तारीफ़ थे, पर खुटे न उनखे सरबो आहे मोहम्मद। आज रबीउल अव्वल शरीफ जी काईंदा नींदा जनवरी फरवरी तो याद करो पैसा मिलंदा है। 27 रात रबीउल अव्वल जी ऐं मूंखे त पक्का चकरा ॻोठ वारा तव्हां सॼो महीनो मिलाद ॿुधा हूंदा। जुमनि जा ख़ुतबा, जलसा, जुलूस ॿुधव या न? पर तारीफ़ खुटी आहे, खुदा जो कसम खुटी न आहे, अञा न थिए। मोहम्मद चई कोई ने किया जंहिंजी तारीफ़ खुटी न थी, जंहिंजी तारीफ़ दुनिया करे, ज़मीन वारा आसमान वारा तारीफ़ कंदा रहनि, पर तारीफ़ खुटी न थी। उन ज़ात जो नालो आहे मोहम्मद। साईं फरमायो इन्नल्लाह अख्तारनी, अल्लाह ताला मूंखे चूंडियो आहे। वा चूंडण सम्झो था? चुनाव, उर्दू में चवंदा आहिनि चुनाव, इंतिखाब, मुंतखिब करणु। तव्हां वोट ॾींदा आहियो जी? वोट खपा हणंदा आहियो न? पोइ वरी पंहिंजो बक्सनि में वरी बदिलजी बि वेंदा, चढ़ियल किरी विया किरियल करी विया। मूंखे त ख़बर कोन्हे 45 47 वारे चूंडींदा आहियो न, पोइ उहो चूंडियल तव्हांजो MP थींदो, MLA थींदो, तव्हांजो चूंडियल वज़ीर थींदो, तव्हांजो चूंडियल वज़ीर आज़म थी सघे थो। तव्हां चूंडियो, पर जंहिंखे अल्लाह चूंडे, तुंहिंजी चूंड वारा 5 साल बि पूरा कोन था कनि। आहे 5 सालनि खां अॻु बि हल बिस्तरा कोन, पर जंहिंखे अल्लाह चूंडे, सादा
अल्लाह अख्तारनी, अल्लाह मुखे चूंडियो आहे, वख्तारनी असहाबी, मुझे खातिर मुझे असहाबन के भी अल्लाह चूंडियो। मदीने वारो साईं अल्लाह जो चूंडियल चो मुस्तफा ऐं हुजूर जा सहाबी भी अल्लाह जा वजअल मिनहुम असहारन व अंसारा, अल्लाह चूंडे हिकड़ा मुंहिंजा सोहरा बणाया, हिकड़ा मुंहिंजा मददगार बणाया। अल्लाह चूंडे मुंहिंजा सोहरा, हुजूर जो सोहरो केरा? अबू बकर सिद्दीक़। चओ न मदीने वारे जो अबू बकर जी न्याणी आहे, जंहिंजो नालो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा। अबू बकर जी न्याणी आहे, मुस्तफा जी राणी आहे। अबू बकर जी धीउ आहे, मुस्तफा जी लज्जा कुंवार आहे। जंहिंखां न्याणी जो संग वठिबो आहे उनखे छा सॾींदा? साईं फरमाईंदा त अल्लाह मुंहिंजे साहबनि खे चूंडे हिकड़ा मुंहिंजा सोहरा बणाया। हज़रत उमर जी न्याणी आहे, नालो अथसि अम्मा हफ्सा। उहा उमर जी न्याणी, मुहम्मद जी राणी। पोइ साईं फरमायो त इहा चूंड अल्लाह पाण कई आहे। अब तव्हां रिश्ता कंदा आहियो न, मिठियूं माइटियूं कंदा आहियो न, पोइ ओड़े पाड़े खां पुछा कंदा हिन सां माइटी कया न, कीअं इहो माण्हू सुठो आहे, चङो आहे, कीअं आहे, पुछंदा आहियो या न? ॾिसी वाइसी सोचे संभाले पोइ रिश्ता कंदा आहियो। तव्हां रिश्ता कयो ओड़ो पाड़ो पुछो। मोहम्मद मीर रिश्ता करे जिब्रील आसमान मां हेबाऊं थो ॿुधायां तव्हांखे, मुंहिंजी ॻाल्हि ते थोरो गौर कयो, मुंहिंजी ॻाल्हि ते मां हथ ॿधी थो चवां, थोरो गौर कयो। मोहम्मद मुस्तफा जा चूंडियल सोहरा अबू बकर सुभान अल्लाह। तोखे माण्हू ग़लति ॿुधायो आहे, ज़ाकिरनि तोखे ग़लति ॿुधायो आहे त इहे ख़िलाफ़त कसब कयूं, हीअं कयूं, हूअं कयूं। मिठाई ईअं कोन्हे जीअं तोखे ज़ाकिरनि ॿुधायो आहे। मां हथ जोड़े थो अर्ज़ु कयां थी गौर कर, मोहम्मद जे लाइ उन जा रिश्ता अल्लाह पाण चूंडिया। अञा अम्मा आयशा सिद्दीक़ा सां हुजूर जी शादी न थी आहे, जिब्रील आयो साए रंग जी लकड़ी, साए रंग जी चादर में तस्वीर वेड़े खणी आयो। अञा शादी न थी आहे, जिब्रील अचे तस्वीर खोले मदीने वारे मीर खे ॾेखारियो, या रसूल अल्लाह हीअ आयशा है, अबू बकर जी न्याणी आहे, जन्नत में बि तुंहिंजी कुंवार, दुनिया में बि तुंहिंजी कुंवार। जेको रिश्तो जिब्रील खणी अचे अल्लाह पाण रिश्तो करे उहो ग़लति हूंदो? ग़लति हूंदो? तूं जो अबू बकर खे तो घटि वधि ॻाल्हाई, तूं जो हज़रत उमर सोणे खे घटि वधि थो ॻाल्हाई। अॼु मदीने वञ न, गुंबद ख़दरा जे हेठां सोणे नबी जे भाकुर में अबू बकर उमर मदीने कहिड़ा कहिड़ा विया हुआ? मदीने शरीफ कहिड़ा विया? 4 ॼणा। अलाह कंदो हड़ई ॾींदो। मदीने वञो न, पोइ मवाज़ शरीफ ते सलाम कंदो, हिना अस्सलाम अला रसूलिल्लाह, वरी थोरो ॿ टे विकूं हलंदो, हिना अस्सलाम अला अबू बकर सिद्दीक़, वरी थोरो ॿ विकूं हलंदो, हिना अस्सलाम अला उमर अल फारूक। जो गुंबद ख़दरा है न, जेको आशिक़नि जे अखियुनि जी खदरा, मोमिननि जे दिल जी राहत थे गुंबद ख़दरा। इन गुंबद ख़दरा में 3 मज़ारूं आहिनि, हिकिड़ी मदीने वारे साईं जी, ॿी अबू बकर, ॿी उमर, ऐं चौथी जाइ ख़ाली आहे। इन गुंबद ख़दरा में चौथी जाइ
खाली है। ईसा रूहुल्लाह नबी सगोरो चौथे आसमान ते जिंदा वेठो आहे। जॾहिं क़यामत करीब थींदी लहंदो माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुजूर जो कलमो पढ़ाईंदो, सुलेब ट्रोड़ींदो, खिंजीर खे मारींदो ऐं माण्हुनि खे दीन मुहम्मदी में दाख़िल कंदो, पोइ शादी कंदो, ॿार ॼणींदो, वफ़ात जॾहिं कंदो न त इहा चौथी जाइ जेका गुंबद क़दरा में खाली पई आहे न, हिते मज़ार थींदी हज़रत ईसा रूहुल्लाह जी। सुभान अल्लाह। हाणे इहा खाली जाइ ख़बर अथव किथे आहे? हेॾो मदीने वारे साईं जी मज़ार, ही अबू बकर, ही उमर, आख़िर में चौथी जाइ। हाणे जॾहिं ईसा दफ़न थींदो न त पोइ हेॾो मुहम्मदुर रसूलुल्लाह, होॾो ईसा रूहुल्लाह, विच में अबू बकर ऐं उमर। हिकिड़ी हदीस ॿुधायां, कहिड़ा कहिड़ा चकजी पिया आहियो तकजी चाहींदो तकजी मिसबाह सलाम रिवायत वाने टे ॾींहं हुजूर सफ़र हिजरत वारे में टे रातियूं रहिया गारे सौर में। किथे रहिया? मके वेंदो न जबल सौर अॼु बि अथव, उते वेंदो मथे चोटीअ ते गारे सौर, टे रातियूं हुजूर हिते रहिया। केरु सुनो सिद्दीक़ सानी असनैन इज़ हुमा फिल गार, बिन मां ॿियो जे वक़्ति ॿई गार में हुया। गार में केरु हुया? मदीने वारो साईं ॿियो अबू बकर सिद्दीक़ खे लॻी वञे ॾिसे पियो। तवज्जो आहे? या रसूल अल्लाह मूंखे उञ लॻी आहे पाणी पीअण। असहाबी जो अक़ीदो आहे जेका शइ घुरबी सा मदीने वाले खां घुरबी, जंहिं शइ जी ज़रूरत हुजे लॼ पार नबीअ खां घुरबी। अचो चओ या रसूल अल्लाह त शिरक जी फतवा थी वञे। अल मदद या रसूल अल्लाह चओ त शिरक जी फतवा लॻे थी या न? हाणे हिन 15वीं सदी जेको डाल्टा में पलियल आहे इनखे तौहीद जी ख़बर आहे, अबू बकर खे ख़बर कोन हुई। सुभान अल्लाह। अबू बकर खे वञ लॻी चए थो या रसूल अल्लाह पाणी खपे। हाणे हुजूर फरमाइनि हा त अबू बकर गॾु आया, मां पाणी जो वाटर कूलर खणी त कोन आयो आहे, पाणी जी मशीन खलो खली भरे त कोन खणी आयो आहे न, चवनि हा न, पर न अबू बकर जो ईमान हुजूर खां जाशे घुर्जे अण हूंद मां हूंद। मुझे लजपाल करीम नबीअ खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे उञ लॻी आहे पाणी खपे। साईं फरमाए त गार जे दहाने ते वञ, गार जे मुंहं ते वञ, पाणी पी आ। चवे हा न या रसूल अल्लाह हाणे त आया आहियूं, गार जेको पाणी हुयो त कोन, पर न अबू बकर जो ईमान जेको मुस्तफा फरमायो सा उहा शइ हूंदी। ॿाहिरि निकितो त गार जे दहाने ते पाणीअ जी नहर पई वहे। छा हाणे जिन मां चवां हीअ जेका माड़ी आहे न साम्हूं, इन माड़ीअ शाह साहब इन माड़ीअ ते नहर वहाए छॾी। चवंदा दिलबर साईं हेॾो त कूड़ न हणो, मञूं था शाह साहब करामत वारो आहे, सैयद आले रसूल सही ने माड़ीअ जे मथां नहर पाणी जी कीअं हलंदी? पुटा कुल मञे थो, जेका शइ अकुल न मञे इनखे चइबो अथव मौजज़ो। नबीअ जा मौजज़ा बरहक, वलीअनि जूं करामतूं बरहक। मदीने वारे मीर जो फरमायो त गार वटि वञो, दहाने ते पाणी पीआ त पाणीअ जी नहर पई हले। भरे कंहिं पीतो चओ नालो त वठो, सिद्दीक़ अकबर पाणी पीतो, मोटी आयो। साईं फरमाए पाणी पीती, या रसूल पाणी त पीतो पर
पानी छा हुयो अहला मिनल असल व अबयद मिनल लबन खीर का अच्छो माखी का मिठो मेणन का शफाफ मुश्क का खुशबूदार या रसूल अल्लाह जिंदगी में एड़ो पानी न चखियो जेको जो पिया साईं फरमायो अबू बकर यो पानी को जन्नत जो हुयो दुनिया जो पानी न हुयो जेडी मला अबू बकर मुखा पानी घुरियो मु रब के अर्ज कयो अल्लाह जन्नत जी नहर जी छाल जन्नत जी नहर जी हिकड़ी कसी गारे सोर जे मुंह ते वाए छड़ी त मुझो अबू बकर जन्नती पानी सुभान अल्लाह हदीस पूरी नथी आहे ना अॻिते ॿुध अॻिते हज़रत अबू बकर चयो या रसूल अल्लाह छा मुंहिंजे लाइ त जन्नत जो पानी ज़मीन ते लाथो सरकार फरमाए अबू बकर तोखे ॿुधाया त मुंहिंजे रब वटि को अबू बकर जो शान छा आहे ॿुधाया अबू बकर जो मान मर्तबो इज्जत अल्लाह वटि छा आहे या रसूल अल्लाह ॿुधायो साईं फरमायो त अबू बकर मूंखे कसम उन रब जी ज़ात जो जे मूंखे हक़ जो नबी बणाए मोकिलियो आहे को माण्हू इबादत करे इबादत कंदो रहे एस ताईं जो उन वटि 70 नबीअनि जेतिरा अमल गॾु थी वञनि घणा केतिरा अमल 70 नबीअनि जेतिरा अमल गॾु थी वञनि पर मुंहिंजे अबू बकर सां बुग़्ज़ अथसि जन्नत में दाख़िल त न थींदो पर जन्नत जी ख़ुशबू बि न मिलंदसि जिसको अबू बकर से बुग़्ज़ है वो जन्नत में तो नहीं जाएगा लेकिन उसको जन्नत की खुशबू भी नसीब नहीं होगी 500 बरस के फासले पर जन्नत की खुशबू आई और इसको जन्नत की खुशबू भी नसीब नहीं होगी जो अबू बकर से बुग़्ज़ रखता है सच्ची बुधायो करे ज़ाकिरी हदीस बुधाईंदो जी तव्हां सुनियन का पुछो न नबी जो शान चाहे नबी जे यारन जो शान चाहे नबी जे आल पैतन जो शान चाहे नबी जे घराने जो शान चाहे साईं फरमाए अल्लाह मूंखे चूंडियो आहे मुंहिंजे यारनि खे मुंहिंजे सहाबनि खे अल्लाह इहो लफ़्ज़ तव्हां बि चओ अल्लाह वरी बि चओ अल्लाह अल्लाह जी चूंड ग़लति थी सघे थी तूं ग़लति थी सघी थो अल्लाह जी चूंड ग़लति न आहे पोइ मञणो पवंदो त अबू बकर शान वारो मञणो पवंदो उमर मञणो पवंदो उस्मान शान वारो मञणो पवंदो मुंहिंजो मौला अली शेर जली है कला सुभान अल्लाह उन्हीं जा सांग सब सौला जवे जेको अली मौला अली मौला अली मौला मैं नहीं छोड़ूंगा आप दोनों हाथ हिला हिला कर बोलेंगे अली मौला अली मौला अली मौला अली मौला उन्हीं जा सांग सब सौला अली मौला अली मौला अली इश्क मेरा सदा मोमिन सुखो रहे कदे दिसदे न तू छोला अली मौला अली मौला असा अबू बकर के सिद्दीक़ अकबर मञण वारा
चओ असां उमर खे फारूक आज़म मञण वारा, असां उस्मान खे ज़िन्नूरैन ऐं असां अलीअ खे मौला मञण वारा। चओ अली मौला सभई संग सोला। असां हसनैन क़रीमैन जी शहादत खे मञण वारा ऐं असां कंहिं यज़ीद के शिमिर के जोशन जा पैरोकार न आहियूं। असां हज़रत हुर्र वारे रस्ते ते हलण वारा, असां हज़रत हबीब बिन मुज़ाहिर जे रस्ते ते हलण वारा। असांजो प्यार करबला जे शहीदनि सां, असांजो प्यार इमाम हुसैन क़यामत ताईं जेके सैयद थींदा न, असां हर सैयद सां बाहन ॿधण जी साईं फरमाइनि था अल्लाह उन्हनि खे चूंडियो आहे, मुंहिंजे न मूंखे बि चूंडियो आहे, मुंहिंजे साहबनि खे बि जेको मुंहिंजे असाबनि सां प्यार थियो रखे न, इन जो मूंसां प्यार आहे तॾहिं मुंहिंजे यारनि सां प्यार। वमन अबग़दहुम फबिबुग़दी अबग़दहुम, जेको मुंहिंजे असाबनि सां बुग़्ज़ थो रखे न, असुल में इन जो बुग़्ज़ मोहम्मद सां आहे, तॾहिं त मुंहिंजे यारनि सां बुग़्ज़ थो रखे। अब सम्झो था असहाबनि सां मोहबत ख़ुदि मदीने वारे सां मोहबत, असहाबनि सां बुग़्ज़ ख़ुदि मदीने वारे साईं सां बुग़्ज़। पोइ छा था चओ मदीने वारे साईं सां प्यार, चइनि यारनि सां प्यार, पंजतन पाकनि सां प्यार, करबला जे शहीदनि सां प्यार। पोइ इहो प्यार तुंहिंजे सीने में आहे त तुंहिंजा हिते हुते बेड़ा पार। भला हिकिड़ी दावत में आहे कबूल ने सुभाणे ॾींहं जो अचर छुटी जो ॾियारो आहे, दुंबाकोट सालियाबाद मीलाद महफ़िल थींदी, तव्हां सभिनी खे दावत करिजो। अल्लाह करीम असां सभिनी खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत ॾे, हुज़ूर जे अहल बैत जी मोहब्बत ॾे, मदीने वारे साईं जे सभिनी असहाबनि सां सच्ची मोहब्बत थी फरमाए। मां हर साहबनि खे अर्ज़ कंदुसि सलाम खां पोइ साईं जन दुआ करो। लैब पे लाई कितना टाइम तमाम बात तशरीफ रखें। साईं को जगह दीजिए। अल्लाह पाक साईं की इल्म अमल में, नजर शफकत में, नजर करामत में खूब से बरकत अता फरमाए। कोई बंदा अपनी जगह से नहीं ले, बराए करम बराए मेहरबानी अदब पैदा करना है मोहब्बत के करीब। कोई भी रस्सी फलांग के आगे ना आए।